पूरे सिंध जिया इल्ताफ़ जिस्काणी जे क़त्ल ख़िलाफ़ कश्मीर में एसटीपी वर्कर सरापा एहतजाज बणियल आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं पिया, हू छा पिया चवनि। ॾाढो अफ़सोसनाक वाक़ियो जेको सिंध तरक्की पसंद पार्टी सीनियर वाइस चेयरमैन इल्ताफ़ जिस्काणी असांजो साथी जेको बहादुर सिंध जो पुटु 18 तारीख़ ते सुबुह जी टाइम जंहिंखे शहीद कियो वियो, सो वॾी साज़िश आहे इन ई पोयां ऐं सॼो सिंध सोरापा एहतजाज आहे। कल्ह जेको आहे सॼो सिंध सोग में बंदि हुयो। अॼु जेको आहे त ॿिए ॾींहं ते बि असां सोरापा एहतजाज आहियूं। जेसि ताईं सिंध तरक्की पसंद पार्टी जे वाइस चेयरमैन जा कातिल गिरफ़्तार न थींदा तेसि ताईं असां सोरापा एहतजाज हूंदासीं। असां इहो आई जी साहब खां मुतालबो कयूं था त बराए महिरबानी फ़ौरन इहे कातिल गिरफ़्तार कया वञनि ऐं जेको कातिलान खे सख़्त मां सख़्त सज़ा ॾिनी वञे। जेको असांजो अॻिते जेको लाहे अमल हूंदो उहो जेकॾहिं कातिल गिरफ़्तार न थिया त बिल्कुलु असां रोड खे बि बंदि कंदासीं ऐं पूरी सिंध में असां जेको इंतिजाजी तरीक़ हलींदासीं। जेको वाइस चेयरमैन खे बेदर्दी सां शहीद कयो वियो आहे, असांजी पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं जेको आहे सो फौरी तौर हुकूमत सिंध को मुतालबो कयूं था, वज़ीर आला सिंध को, आई जी सिंध को, कि इहो कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। असां सिंध हुकूमत खां ऐं ख़ासि तौर ते आई जी सिंध खां इहो मुतालबो था करूं त अहिड़े सियासी वर्करनि जी मौत ते इंतिज़ामिया ऐं कानून छो ख़ामोश आहे। जेकॾहिं सियासी वर्करनि जे अहिड़े नमूने सां क़त्ल कयो वियो, मां सम्झां थो सिंध में अनारकी फैलिजण जो ख़तरो आहे। असां इन एहतजाज में जेको आहे एसटीपी वारनि सां गॾु आहियूं ऐं जेकॾहिं कातिल गिरफ़्तार न थियनि था इल्ताफ़ जिस्काणी साहब जा, असां इंशाअल्लाह पूरे सिंध ताईं जेको आहे इहो पंहिंजो एहतजाज कंदासीं बि सही। नाज़रीन, सां एसटीपी वर्करनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो इहो चवणु आहे त एसटीपी वाइस चेयरमैन इल्ताफ़ जिस्काणी जे कातिलनि खे फ़िलफ़ौरन गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद शरीफ़ जामड़ो, टाइम टीवी न्यूज़ कश्मीर।